लाड़काने खां ब्यूरो चीफ अकबर सिंधी जी रिपोर्ट मुताबिक सदर ममलकत आसिफ अली ज़रदारी 9 देरो हाउस लाड़काने में क़ौमी परचम कुशाई कई, जंहिंमें क़ौमी जज़्बे ऐं सरख़ुराई जो माहौल क़ाइम रहियो। सदर ममलकत क़ौमी झंडे खे बुलंद कंदे वतन जी सलामती, इत्तेहाद ऐं ख़ुशहाली लाइ दुआ कई। सिंध पुलिस जे चाको चौबंद दस्ते सलामी पेश कई ऐं बाद में क़ौमी तरानो वॼायो वियो। इन दौरान तक़रीब में मौजूद सभिनी महिमाननि पंहिंजे हथनि सां क़ौमी परचम खे सलाम कयो। मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, क़ौमी असेंबली मेंबर, पाकिस्तान पीपल्स पार्टी वुमेन विंग जी मरकज़ी सदर फरियाल टालपुर, सिंध असेंबली मेंबर सोहेल अनवर सियाल समेत ॿिया आला उहिदेदार पिणु मौजूद हुआ। परचम कुशाई तक़रीब जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां कई वई, जंहिंमें शिरकत कंदड़नि लाइ रूहानी माहौल पैदा कयो। तक़रीब दौरान सदर ममलिकत ऐं ॿियनि उहिदेदारनि क़ौमी परचम जी अहमियत करण लाइ ख़िदमत जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। ममलिकत हिन मौक़े ते सभिनी सिंधियुनि ऐं मुल्क जे अवाम खे अमुन, ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ दुआऊं ॾिनियूं ऐं क़ौमी जज़्बनि खे वधीक मज़बूत करण जो पैगाम ॾिनो।